नेशनल पीपल्स पार्टी सिंध एनपीपी लायर्स फार्म कराची बार एसोसिएशन लाइ उहिदेदारनि जो ऐलान करे छॾियो आहे। नेशनल पीपल्स पार्टी सिंध जे सदर मसरूर अहमद खान जतोई एनपीपी लायर्स फार्म कराची बार एसोसिएशन लाइ उहिदेदारनि जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। एनपीपी लायर्स फार्म लाइ एडवोकेट रियाज़ हुसैन कोराई सदर मुक़ररु कयो वियो। सीनियर नायब सदर जी ज़िम्मेवारी एडवोकेट आसिफ अली जतोई, एडवोकेट वसंत खान शर ऐं इम्तियाज़ अहमद खोसो खे ॾिनी वई आहे। एडवोकेट बहज़ाद अकबर गबोल खे नायब सदर ज़िलो ओभर कराची, एडवोकेट सिकंदर अली शर खे नायब सदर ज़िले ॾखण कराची मुक़ररु कयो वियो आहे। एडवोकेट आबिद अली जतोई खे जनरल सेक्रेटरी ऐं एडवोकेट रिज़वान अली चंड खे जॉइंट सेक्रेटरी मुक़ररु करण समेत ॿियनि वकीलनि जे उहिदनि ते बि केतिरनि ई मुक़ररियुनि जो ऐलान कयो वियो आहे। नेशनल पीपल्स पार्टी सिंध जे सदर मसरूर अहमद खान जतोई चयो आहे त नयूं मुक़ररियूं फौरी तौर लागू कयूं वयूं आहिनि ऐं सभिनी मेंबर्स खे हिदायत कई वई आहे त हू पार्टी जी क़यादत ऐं मंशूर ते अमल कंदे पार्टी जी बहितरी ऐं तरक़ी लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि।